अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 मार्च 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान मां खंभियल औरत समेत 4 ॼणा बाज़ियाब, वधीक 4 ॼणा खंभिजी विया। जंग ख़िलाफ़ एहतजाज तौरु ट्रंप जो वेझो साथी नेशनल काउंटर टेररिज़म जो डायरेक्टर मुस्तफ़ी, ईरान जो सिक्योरिटी चीफ बि मारिजी वियो। मोरो वाक़े जे मुतासिरनि जो इंसाफ़ लाइ बदस्तूर एहतजाज जारी। थर में वधीक हिकु डॉक्टर जी ख़ुदकशी जी कोशिश। 60 मैल में SUP जो हुक्मराननि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। अवामी तहरीक जो बि अमरीकी जारियत ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाज। हिंगोरजा मां खंभियल शागिर्द बाज़ियाब न थियो, संदसि बाज़ियाबी लाइ एहतजाज। लाड़काणे में पोहरियत जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टर अब्दुल करीम शेख जी ख़ुदकशी वारे वाक़े ख़िलाफ़ बि एहतजाज। सखर में सिंधी अदबी संगत जी आफ़िस जो इफ़्तिताह। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में हिकु पासे जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे त ॿिए पासे अदालत खां मथां ऐं क़त्ल वारा वाक़िआ बि पेश अची रहिया आहिनि। जॾहिं त बलूचिस्तान मां काल्ह वधीक 4 ॼणा खंभिजी विया। औरत समेत 4 ॼणनि खे आज़ादु पिणु कयो वियो। बलूचिस्तान जे ज़िले सिबीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 2 ॼणनि खे खंभे गुम कयो वियो आहे। ज़रीन मूजिबि कार्रवायूं सिबी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पेश आयूं। घरनि ते छापा हया विया, जंहिं दौरान नौजवान मोहम्मद मरी ऐं लहरू मरी खे खंभे गुम कयो वियो। मक़ामी माण्हू जो चवणु आहे त 2 ॼणनि खे सिक्योरिटी फोर्सिस जा अहलकार पाण सां गॾु खंभे खणी विया। जॾहिं त कराची मां पिणु बलूचिस्तान जे 2 नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। कराचीअ में सिक्योरिटी फोर्सिस पारां कार्रवाई करे आसिम वल्द असगर खे खंभे गुम कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त आसिम पेशे जे हवाले सां वापारी आहे ऐं जीवणी वारे इलाइक़े जो रिहाइशी आहे। खेसि कराची जे इलाइक़े शाह-अली शराफ़ी ॻोठ मां खंभे गुम कयो वियो आहे। जॾहिं त शबीर बलोच वल्द हाजी कादर बख्श खे पिणु कराची जे नर्सिंग हॉस्पिटल मां खंभे गुम कयो वियो आहे। वारसनि पारां 2 ॼणनि जी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। दालबदीन जे रिहाइशी जबरी तौरु खंभे गुम कयल शहरी ग़ुलाम हज़रत जे वारसनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। वारसनि जो चवणु हो त ग़ुलाम हज़रत खे 1 अक्टूबर 2018 ते जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। गुज़िरियल 8 सालनि दौरान संदसि को बि ॾसपतो पइजी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते संदसि बाज़ियाबी लाइ क़दम खंया वञनि। जेकॾहिं बाज़ियाब न करायो वियो त एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जबरी तौरु खंभे गुम कयल औरत समेत 4 ॼणनि खे आज़ादु कयो वियो आहे। पंजगोर जे इलाइक़े ईसा सां तालुक़ रखंदड़ औरत फ़ातिमा बिनत मोहम्मद जान खे पाकिस्तानी फोर्सिस पारां आज़ादु कयो वियो। हब चौकी वारे हंधि खेसि छॾियो वियो। यादि रहे त फ़ातिमा खे 13 जनवरी 2026 ते फोर्सिस पारां खंभे गुम कयो वियो हो। मस्तूंग सां तालुक़ रखंदड़ सईद अहमद खे पिणु आज़ादु कयो वियो। केच वारे इलाइक़े बलीदा सां वास्तो रखंदड़ दिलदार वल्द हुसैन खे पिणु आज़ादु कयो वियो आहे। मजमूई तौरु काल्ह 4 ॼणनि खे आज़ादु कयो वियो, जिन में हिकु औरत बि शामिल हुई। वाज़े रहे त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे।
हींअर ताईं केतिरा ई माण्हू जबरी तौरु खंभे गुम कया विया आहिनि। अमेरिका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग जारी आहे। ईरानी सिक्योरिटी चीफ अली लारिजानी हिकु कार्रवाई दौरान शहीद थी वियो आहे। ईरान जंग ख़िलाफ़ एहतजाज तौरु अमरीकी सदर ट्रंप जे वेझे साथी ऐं अमेरिका जे नेशनल काउंटर टेररिज़म जे डायरेक्टर इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अमरीकी सदर ट्रंप जे वेझे साथी जो केंट ईरान ख़िलाफ़ जारी जंग में शामिलु थियण खां इनकार कंदे इस्तीफ़ा ॾिनी। पंहिंजी इस्तीफ़ा में हुन लिखियो त आउं पंहिंजे ज़मीर ख़िलाफ़ वञी ईरान में हलंदड़ जंग जी हिमायत नथो करे सघां। हुन इहो बि लिखियो त ईरान अमेरिका लाइ को बि ख़तरो पैदा न कयो हो। अमेरिका लाइ को बि ख़तरो न हो। मौजूदा जंग इसराइल ऐं अमरीकी लाबी जे दबाव तहत शुरू कई वई आहे। यादि रहे त जो केंट खे उन उहिदे जे लाइ सदर डोनाल्ड ट्रंप नामज़द कयो हो। अमरीकी सेनेट जुलाई 2025 में उन मुक़ररी जी मंज़ूरी पिणु ॾिनी हुई। संदसि चवणु आहे त हू अहिड़ी जंग जी हिमायत नथो करे सघे जंहिंजो अमरीकी अवाम जे लाइ को बि फ़ाइदो न हुजे, जंहिंजी क़ीमत अमरीकी जवाननि खे जाननि जा नज़राना ॾेई अदा करणी पवे। जॾहिं त ॿिए पासे अमरीका ऐं इसराइल जूं ईरान में कारवायूं जारी आहिनि। इसराइल जी दिफ़ा वारी वज़ारत दावा कई त ईरान जो सिक्योरिटी चीफ अली लारिजानी हिकु कार्रवाई दौरान शहीद थी वियो आहे, जंहिंजी ईरान पारां पिणु तस्दीक कई वई। इसराइली फ़ौज पासदारनि इनक़लाब जे बेसिज फोर्सिस जे कमांडर ग़ुलाम रज़ा सलेमानी खे बि शहीद करण जी दावा कई आहे। ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि तहरान, शिराज़ ऐं ॿियनि में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। शहर इराक़ में पिणु हमिलो थियो, जंहिं दौरान ताज़ो ॼावल ॿार ऐं संसि 2 सालनि जी भेण समेत हिक ई ख़ानदान जा केतिरा ई माण्हू शहीद थी विया। अञा ताईं ईरान में शहीदनि जो अंगु 1500 खां वधी चुको आहे। 18,000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। लेबनान में तक़रीबन 900 ॼणा शहीद थी चुका आहिनि। अबू ज़हब जे इलाइक़े बनी यास में मिज़ाइल जो मलबो किरण जे करे हिकु पाकिस्तानी पिणु हयाती वञाए वेठो। जंहिंसां गॾोगॾु अमारात में फ़ौत थींदड़ पाकिस्तानी जो अंगु 3 थी वियो आहे। अबू ज़हबीअ जे अहम शागैस फील्ड ते ड्रोन हमिलो थियो, जंहिं जे करे बाहि लॻी वई ऐं नुक़सानु पहुतो। उन मौक़े ते ऑपरेशन आर्ज़ी तौरु मुअतल थी वियो। फ़िज़ाई हदूं पिणु उॾामण लाइ बंदि कयूं वियूं आहिनि। क़तर में अमरीकी तनसीबात ते मिज़ाइल ऐं ड्रोन जा हमला कया विया, जंहिंजो मलबो किरण जे करे इंडस्ट्रियल ज़ोन में बाहि लॻी वई। बगदाद में अमरीकी फ़ौज ऐं ईरान हामी टोला आमो साम्हूं आया। इराक़ी इलाइक़े जदीरिया में ईरान हामी टोले जे इस्तेमालु हेठि हिकु इमारत खे निशानो बणायो वियो। अमरीकी हमले में 4 ॼणा मारिजी विया। ॾखण बेरूत में पिणु कार्रवाई कई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो केंट जी इस्तीफ़ा ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त आउं हुन खे चङी रीति सुञाणां थो, पर जॾहिं मूं संसि बयानु पढ़ियो त मूंखे अहसासु थियो त हुन जो वञणु बहितरु आहे। अमरीकी सदर ट्रंप जो वधीक चवणु आहे त ईरान हिकु ख़तरो हो। हर मुल्क इहो सम्झी वरितो हो त ईरान केतिरो वॾो ख़तरो आहे। गॾियल क़ौमनि पारां ईरान में स्कूल ते हमले जी जाच लाइ रसाई ॾियण जी कोशिश। गॾियल क़ौमनि तरफ़ां ॼाणायो वियो आहे त उन हमले में घटि 168 ॼणा मारिजी विया हुआ, जिन में अक्सर शागिर्दनि जी हुई। केतिरनि जी उमिरि त 7 साल खां बि घटि हुई। गॾियल क़ौमनि तरफ़ां जाच जो चयो वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी सदर ट्रंप तरफ़ां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हुक्मराननि खे जंग में आणण ऐं ब्लैकमेल करण ऐं धमकियूं ॾियण जी कोशिश जी मज़म्मत कंदे चयो आहे त ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमलनि खां पोइ बरतानिया समेत समूरनि यूरोपीय मुल्कनि, कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया जे हुक्मराननि
जे इख़्तियार कयल मौक़िफ़ मां इहो ज़ाहिर थिए थो त उहो उते जे बाशूर ऐं बाज़मीर शहरनि जी तरफ़ां जंग मुख़ालिफ़ किरदारु ऐं हर तरफ़ मुआशी ऐं समाजी मसइलनि जे शदीद दबाव ऐं बहिरान जी अकासी करे थो। इमदाद काज़ी चयो त दुनिया जे हुक्मरान ट्रंप ऐं नेतन्याहू खे शैतानी गठजोड़ करार ॾींदे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। हुन चयो त अफ़गानिस्तान में इस्पताल ते हमले जी सख़्त मज़म्मत करियूं था। आम शहरनि ऐं मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं ॾियणु जंग में बि ज़रूरी हूंदियूं आहिनि। अफ़गानिस्तान जी आम अवाम ऐं पख्तूनख्वा जे आम शहरनि में ग़म ऐं कावड़ पैदा थींदी। ॿिए तरफ़ आलमी सतह ते बि बदनामी जो मुंहुं ॾिसणो पवंदो। इमदाद काज़ीअ वधीक चयो त हीअ जंगी ॾोह आहे जो इस्पतालनि खे निशानो बणायो वञे, जॾहिं त अफ़गानिस्तान में हमले जी जांच जो पिणु मुतालबो कयो वियो आहे। हैदराबाद में अवामी तहरीक तरफ़ां ईरान मथां इसराइली ऐं अमरीकी दहशतगर्दी ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, अवामी तहरीक जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी राहिल भुट्टो, इस्माइल ख़ासखेली, इज़हार दाऊद पोटो, जाम तमाची, सरमद राजपर, अशोक कुमार, सिंधियाणी तहरीक जी अॻवान नूरजहां कात्यार, डॉक्टर आमना लाशारी, शाहीन ख़ासखेली, नोमारा नूर, फाज़ल बिलावल, फाज़ल खोसो, अली रज़ा जलबाणी, हाशिम लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान चयो त अमेरिका ऐं इसराइल ईरान मथां हमला करे सॼी दुनिया जे अमन ऐं मईशत खे तबाह करे छॾियो आहे। अमरीकी ऐं इसराइली हुक्मरान जंगी ॾोहारी आहिनि जिन मासूम ॿारनि जो क़त्लेआम कयो आहे। अमेरिका ऐं इसराइल आलमी क़ानून खे लताड़े छॾियो आहे। अमेरिका ऐं इसराइल जी ईरान मथां बमबारी पाकिस्तान में बि एटमी आलूदगी जो सबबु बणिजी रही आहे, जंहिं करे पाकिस्तान खे आलमी फोरमनि ते अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु घुरिजे। पाकिस्तान जो मौजूदा किरदारु अमेरिका अॻियां जी हुज़ूरी वारो किरदारु आहे। हिन वक़्त बि जंग जो जवाबु ॼाणाए महांगाई में ॻाटे टोड़ इज़ाफ़ो कयो वियो आहे, जॾहिं त हारियुनि खे फ़सलनि जा मुनासिब अघ बि नथा ॾिना वञनि। मज़दूरनि खे सरकार तरफ़ां मुक़ररु कयल उजरत बि नथी मिले। सिंध एजुकेशन फाउंडेशन समेति सिंध सरकार सां लाॻापियल इदारा बि उन ते अमल नथा कनि, जंहिं करे सिंध में बुख बदहाली में इज़ाफ़ो थियो आहे। ईद वेझो ईंदे ई भाड़नि में ॿीणो इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंजे करे मज़दूर पंहिंजे घरनि में ईद बि नथा करे सघनि। ट्रांसपोर्टरनि खे सिंध सरकार जे वज़ीरनि ऐं मशीरनि जी सरपरस्ती हासिलु आहे। मोटरवे पुलिस समेति भाड़नि खे कंट्रोल करण वारा लाॻापियल इदारा भत्तो वसूल करण में मसरूफ़ आहिनि। अॻवाननि वधीक चयो त कणक जो मुनासिब अघु हारी खे नथो मिले। भाण ऐं ॿिज मुहांगे अघनि ते ख़रीद कंदड़ हारी भुॻड़नि मुठि ते कणक विकिणण ते मजबूर आहिनि। कणक जो अघु घटि में घटि 5,000 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वञे। पेट्रोल में 55 रुपया वाधि करण वारो फ़ैसिलो फ़ौरी तौर वापसि वरितो वञे ऐं पेट्रोल जा अघु घटाया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी पारां 60 मैल में हुक्मराननि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध अंदरि वधंदड़ महांगाई, पाणी बंदि करणु, आबादगारनि जे मुआशी क़त्लेआम ऐं ख़राब हुक्मरानी ख़िलाफ़ SUP पारां डॉक्टर मुजाहिद अली रुस्तमाणी, अमानुल्लाह बिरोही, अंसार सेठार, हबीबुल्लाह सेठार, फ़क़ीर महबूब कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त हीअ हुक्मरान चोर आहिनि। अवाम खे पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते निकिरणो पवंदो। हिननि मां बेज़ारी करे मुतहद थी पंहिंजी जान आजी कराइणी पवंदी। थर में वधीक हिकु डॉक्टर पारां ख़ुदकशी जी कोशिश। इस्लामकोट वारे इलाइक़े में डॉक्टर रावल मेघवाड़ पाण खे बाहि ॾेई छॾी। डॉक्टर रावल मेघवाड़ पाण मथां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई ज़िंदगी जो अंत आणण जी कोशिशि कई। ॿुधायो पियो वञे त डॉक्टर जे जिस्म जो 80% सड़ी चुको आहे।
डॉक्टर खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। यादि रहे त अञा ताईं डॉक्टर अब्दुल करीम शेख खे ख़ुदकशी ते मजबूर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। मिठी सिविल इस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख खे ज़हनी अज़ियतूं ॾेई ख़ुदकशी ते मजबूर करण जो ज़िम्मेवार करार ॾिनल सिहत खाते जे 8 ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि मथां मिठी थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। डॉक्टर अब्दुल करीम शेख जे पुटु सादिक अली शेख जी फ़रियाद ते दाख़िल करायल केस में ज़हनी टार्चर ॾेई ख़ुदकशी ते मजबूर करण जा कलम लॻाया विया आहिनि। मिठीअ थाणे ते दाख़िल करायल केस में ख़त ऐं वॉइस मैसेज में ज़ाहिर कयल ज़िम्मेवारनि सिविल सर्जन डॉक्टर हरेश मेल, स्टाफ नर्स मंठार भील, सरदार भील, डॉक्टर मोहनलाल खत्री, डॉक्टर अब्दुल मालिक नोड़ियो, बरकत हिंगोर जो एसओ शफ़ीक हुजण, रजब अली उर्फ़ अब्दुल करीम कुंभार खे जवाबदार नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त फ़रियादी मोहम्मद सादिक करीम शेख केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जवाबदारनि ज़हनी टार्चर ऐं अज़ियतूं ॾेई मुंहिंजे वालिद खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो। मुंहिंजे वालिद वॉइस मैसेज ऐं ख़त में मौत जे ज़िम्मेवार समूरनि किरदारनि जा नाला ज़ाहिर कया आहिनि। जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ कलोई में एहतिजाज पिणु कयो वियो। थर प्रोग्रेसिव सोसाइटी ऐं मेघवाड़ यूथ फोरम कलोई जे सॾ ते कलोई शहर में एहतिजाजी रैली कढी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त डॉक्टर अब्दुल करीम शेख जी मौत जे वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए असल ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। एहतिजाज में कंवर जयपाल, सुरेश हीराणी, नौशाद हीराणी, डॉक्टर नंद लाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मोरो सानियाबाद बेगुनाह शहरियुनि ऐं पोरितनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ वारसनि, सियासी समाजी तनज़ीमनि ऐं मासूम ॿारनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। मुसलसल एहतिजाज कयो पियो वञे। सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻवाननि पारां 3 ॾींहं बि मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिंजी अॻवानी क़ैदियुनि जे वारसनि अली दोस्त, रिंद, मोहसिन अली रुस्तमाणी, एडवोकेट गुलज़ार आलमाणी, एडवोकेट इसरार अहमद भट्टी, एडवोकेट नसीर अहमद खोखर, नवाज़ अली कलवड़ो, यासीन सुमरो, अब्बास खोखर, हुसैन बशीर खोखर ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त ॻोठ लगारी, बजाराणी ऐं शहर मोरो जा मज़दूर, पोरे तहारी ऐं कारोबारी माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल में मोकिलियो वियो आहे। 10 महीना गुज़री चुका आहिनि, डिस्ट्रिक्ट जेल में आहिनि, उनजो केस बि नथो हलायो वञे, ज़मानतूं बि करणु नथियूं ॾिनियूं वञनि, मुलाक़ातूं बि बंदि आहिनि। उन्हनि बेगुनाह क़ैदियुनि जो ॾोह कहिड़ो आहे जो हूअ 10 महीननि खां क़ैद आहिनि। हुक्मरान जबर बरबरीत ॾाढ करे रहिया आहिनि। क़ैदियुनि जे घरनि में कोहराम मतल आहे। ॿार बचा बीमारी जे करे तड़पी रहिया आहिनि, बेसहारो बणियल आहिनि। हिन ज़ुल्म ऐं ॾाढ ते सभु ख़ामोश आहिनि। ईद अचण वारी आहे। उन्हनि असीरनि जे ॿारनि खे कपिड़ा केरु वठी ॾींदो? ॿार ऐं घर भाती पंहिंजनि प्यारनि जी जुदाई में रोई चवनि था, असांजा प्यारा कूड़नि केसनि में क़ैद आहिनि। उन्हनि खां सवाइ ईद जूं समूरियूं ख़ुशियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते समूरनि क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे वाइस चेयरमैन सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध हुकूमत सिंध जे अंदरि बलदियाती निज़ाम तहत पंहिंजी इजारादारी ऐं पंहिंजी हकमियत क़ाइमु रखण जे लाइ आइन में अहिड़ियूं तरमीमूं कराइणु चाहे थी जंहिंजे अंदरि इलेक्शन खां अॻु इलेक्शन में दादलनि जे ज़रिए पंहिंजी पार्टी जे उम्मीदवारनि जी कामयाबी जे लाइ इंतज़ाम मुमकिन थी सघनि। हुन पंहिंजे बयान में मुतवक़ा आइनी तरमीम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे चयो आहे त मुल्क में अॻु में इलेक्शन जो निज़ाम गैर शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार हुजण करे अवाम जो इलेक्शन में एतमाद खजी वियो आहे। वरी जेकॾहिं बलदियाती इलेक्शन जे निज़ाम में चूंडियल मेयर ऐं नाज़िम या चेयरमैननि खे इलेक्शन ताईं ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वियूं त आइनी तौर ते उहो गैर जमहूरी अमल ऐं गैर आइनी तौर इलेक्शन खां दांधली जो मनसूबो हूंदो, छाकाणि त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, ज़िले काउंसिलनि, टाउन कमेटियुनि ऐं ॿियनि समूरनि इदारनि जा उहे चेयरमैन जेके उन्हनि जो मुदो पूरो थियण खां पोइ बि पंहिंजनि उहिदनि ते बरक़रार रहंदा त उन्हनि वटि उहे माली इख़्तियार ऐं इंतिज़ामी इख़्तियार हूंदा जिन जे ज़रिए हू इलेक्शन ते असरअंदाज़ थी सघंदा
ऐं उन्हनि इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे इलेक्शन में वोट जी ख़रीदो फ़रोख़्त कई वेंदी, नतीजा तब्दील कया वेंदा ऐं बदतरीन करप्शन करे वोट जे विकिरे खां वठी फार्म 45 फार्म 47 जहिड़ा नतीजा साम्हूं ईंदा। सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में वधीक चयो त पीपल्स पार्टी जमहूरियत ऐं अवाम खां ख़ौफ़ज़दा थी मुख़ालिफ़ जमायतनि जा रस्ता इलेक्शन ज़रिए बंदि करणु चाहे थी। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध यूनाइटेड पार्टी मुल्क जे अंदरि अहिड़ी कंहिं बि आइनी तरमीम जी सख़्तु मुख़ालिफ़त कंदी, छाकाणि त उहो अवाम खां वोट जो हक़ खसण जे बराबरि फ़ैसिलो हूंदो। हिंगोरजा मां खंबे गुम कयल शागिर्द फरहान चांग आज़ादु थी नाहे सघियो। संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि बुख हड़ताली कैंप जारी रखी वई, जंहिंजी अॻवानी गुलाब चांग, जुमन चांग, नज़र मोहम्मद चांग ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस फरहान चांग जे घर मां खेसि गिरफ़्तार करे वई, जंहिंखां पोइ हू गुम आहे, जंहिंखे अञा ताईं ज़ाहिर नथो कयो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते गुम थियल फरहान चांग खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं खेसि आज़ादु न कयो वियो त असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। राणीपुर भरिसां शाजी मशीन ते जसकम पारां मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे जसकम बशीर कुरैशी ज़िले ख़ैरपुर जे सदर मुजीब आज़ाद भेलार चयो त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल ऐं ख़ुशहाल धरती आहे। हुन वधीक चयो त साईं GM सैद जे फ़िक्र में सिंध जी ख़ुशहाली आहे। असीं साईं GM सैद जा पैरोकार अदम तशदुद जी सियासत ते यकीन रखण वारा आहियूं। मौजूदा हुक्मरान सिंध जी भींग करे रहिया आहिनि। सिंध जो अवाम गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। तालीम, सिहत ऐं इंसान जे बुनियादी सहूलियतुनि खे खसियो पियो वञे। सिंध जे अवाम खे साईं GM सैद जे ॾिनल फ़िक्र हेठि मुतहद ऐं मुनज़म थिए सिंध जी ख़ुशहाली लाइ जदोजहद करण जो वक़्तु अची वियो आहे। उन मौक़े ते जसकम शाजी मशीन यूनिट लाइ सदर इरफान सोलंकी, नायब सदर सिराज अहमद सैतो समेत ॿियनि खे पिणु चूंडियो वियो। मेड़ाके खे हाकिम मंगी, ज़हूर दायो ऐं ॿियनि ख़िताब कयो। मलीर जो सीनियर सहाफ़ी, लेखक, क़ौमपरस्त अॻवान हमज़ो पंवर कुझु अरसो बीमार रहण बाद लाॾाणो करे वियो। संदसि लाॾाणे जी ख़बर ते सियासी समाजी हलकनि में सोग जी लहर छाइजी वई। मलीर प्रेस क्लब पारां हिकु हफ़्तो सोग जो ऐलान पिणु कयो वियो आहे। मलीर जो सीनियर सहाफ़ी ऐं क़ौमपरस्त अॻवान हमज़ो पंवर तालीम खाते सां पिणु लाॻापियल रहियो। गुज़िरियल 5 सालनि खां दिलि जे आरज़ी सबबि बीमार हो। डॉक्टरनि पारां संदसि दिलि जा वाल बंदि हुअण जी तस्दीक कंदे बाईपास जो मशवरो ॾिनो वियो हो। कुझु ॾींहं अॻु बाईपास कराइण लाइ टेस्टूं पिणु करायूं हुआईं। डॉक्टरनि हिकु हफ़्ते बाद बाईपास जो चयो हो, पर उन खां अॻु हुन दम धणी हवाले करे छॾियो। अॻूणे वज़ीर अज़म ऐं तहरीक इंसाफ़ जे बानी इमरान ख़ान जी भेण अलीमा ख़ान सरकारी रिपोर्ट खे रद्द कंदे चयो आहे त हुकूमती डॉक्टरनि ते यकीन न आहे। हाणे असांखे इमरान ख़ान जी ॿी अखि ख़राबु थियण जो ख़दशो आहे। अडियाला जेल मार्बल फैक्ट्री नाके जे वेझो मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो त अॼु जेल ॿाहिरां रमज़ान जी आख़िरी इफ़्तारी हुई। जॾहिं मुलाक़ात थींदी त उन्हनि खे ॿुधाईंदासीं त केतिरा माण्हू उन्हनि सां यकजहती जो इज़हार करे रहिया आहिनि। असांजो असुलु मसइलो बानी जो इलाजु आहे। फैमिली जो असुलु मसइलो बानी जो इलाजु आहे। सरकारी रिपोर्ट खे असां मुकमल तौर ते रद्द करियूं था। सरकारी डॉक्टरनि ते यकीन नथा करे सघूं। अलीमा ख़ान चयो त सुप्रीम कोर्ट हिकु अहिड़ी रिपोर्ट मंज़ूरु कई जेका पेश कई वई। छा उनखे मेडिकल रिपोर्ट चयो वञे थो? हाई कोर्ट में जज सुठा हुआ जिन एडवोकेट जनरल खां सुठा सवाल कया, जिते हुन ॿुधायो त बानी खे इस्पताल वठी वञण सां अमन अमान जी सूरतहाल ख़राबु थींदी। इहो कहिड़े क़िस्म जो बहानो आहे? छा इहो मञण जहिड़ो आहे? ईअं लॻे थो फ़ैसिलो किथे ॿिए हंधां लिखियलु आयो हो। हुन चयो त बानी खे ॼाणी वाणी जेल अंदरि रखियो पियो वञे त जीअं उन्हनि जी अखि ज़ाया थी वञे। उहो मुजरमाणो अमल आहे। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते इमरान ख़ान खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वञे। सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल नामियारे अदीब फ़क़ीर परियल दाए पारां सखर में नई आफ़ीस जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंखे सदारती ख़िताब कंदे हुन चयो त सिंधी अदबी संगत पंहिंजे जोहर में अॼु बि
एशिया जी सभ खां वॾी तरक़ी पसंदि रोशन ख़्याल अदबी तनज़ीम आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ सोचनि ऐं नज़रियनि जा माण्हू मौजूदु आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे हुन वधीक चयो त अदबी संघ जे उहिदेदारनि खे पंहिंजे अदबी तख़लीक़ी कमनि ते ज़ोर ॾियणु खपे। ग़ैर ज़रूरी इख़्तिलाफ़ ऐं मुतज़ाद बयान तनज़ीम जी साख खे ख़राबु कनि था। अदबी संगत हिकु अहिड़े गुलदस्ते जीअं आहे जंहिंमें हर गुल जा गुल मौजूदु आहिनि। अदबी संगत माज़ी में बि सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मसइलनि ते जानदार ऐं वतन दोस्त मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, आईंदा पिणु कंदी रहंदी। हुन चयो त अदबी संघ जे प्लेटफार्म तां अदबी तख़लीक़ी कमनि खे वधाइण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम थियणु ख़ुशि आईंद अमल आहे। उन मौक़े ते सखर ज़िले जे राब्ता सेक्रेटरी इरशाद पीरज़ादे चयो त आफ़ीस जो क़याम अमली इल्मी अदबी सरगर्मियुनि ऐं तख़लीक़कारनि सां राब्ते जो सबबु बणिबी। सीनियर सहाफ़ी ऐं अदीब मजीद नवाज़ मुग़ल, सचल भट्टी, ज़िया भट्टी, शफ़ात गांगरे, शाहनवाज़ शेख, दिलबर भट्टी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उन्हनि जी महिनतनि ऐं कोशिशनि जे बदौलत सिंधी अदबी संगत शाख सखर वाध विझ करे पई। हुननि चयो त अदबी संघ जो प्रोग्राम अदबी पोहरे में वाध ऐं नयनि अदीबनि जी सिख्या करणु आहे। उन लाइ संघ जे अदबी क्लासनि खे वधीक असराइतो बणाइणु ज़रूरी आहे। हुननि चयो त अदबी सरगर्मियुनि में वाध सबबु नौजवान अदीबनि जी तरबियत थींदी रहे थी, नवनि लिखंदड़नि में शौक़ु ऐं ज़ौक़ वधे थो। हुननि चयो त माज़ी में बि अदबी संगत सिंध जे हर इशू ते पाण मल्हायो आहे। हाणे बि उमेदु आहे त अदबी संगत सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ पंहिंजो मुअसर किरदारु अदा कंदी। उन मौक़े ते अॻूणे सेक्रेटरी जनरल नामियारे अदीब परेल दाए अदबी संगत सखर जी ज़िले आफ़ीस जो इफ़्तिताह कयो। कराचीअ जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ब्लॉक 17 में बेकन हाउस स्कूल में ड्यूटी दौरान क़त्ल कयल नौजवान काज़ी नूर सरदार जुणे जे क़त्ल वारे वाक़े ते समाजी इतिहाद लाड़काणूअ जे सरवाण शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार करे नौजवान सां इंसाफ़ कयो वञे। ख़ैरपुर जे सिहत खाते जे नेशनल प्रोग्राम जे इंचार्ज मथां लेडी हेल्थ वर्करनि खां 5-5 रिश्वत वठण जो इल्ज़ाम आहे। ख़ैरपुर सिहत खाते सां लाॻापियल नेशनल प्रोग्राम जे इंचार्ज डॉक्टर ते लेडी हेल्थ वर्करनि खां मुबैना तौरु रिश्वत वठण जी ऑडियो पिणु सोशल मीडिया ते साम्हूं आई आहे, जंहिंमें इंकशाफ़ थियो आहे त हूअ पैसा वठे थी, जंहिंजी जांच पिणु शुरू कई वई आहे। ज़िले बदीन जे ॿियनि तालुक़नि जीअं तलहार ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में कणक जे फसल जा लाबारा शुरू थियण बैदि मक़ामी मार्केटनि ऐं मंडियुनि ताईं कणक पहुचणु शुरू थी वई आहे, पर हुकूमती सतह ते कणक जो मुनासिबु अघु मुक़ररु नाहे कयो वियो, न वरी सरकारी ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंजे करे वापारियुनि हिकु हटी क़ाइमु करे अघु घटाए छॾिया आहिनि, जंहिंजे करे आबादगारनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे। उन मौक़े ते हारियुनि आबादगारनि मेवे कोल्ही, रमेश कुमार, अहमद लगारी, ग़ुलाम रसूल मल्लाह ऐं ॿियनि चयो आहे त सॼो साल महिनत कयूं था, ॻरनि ख़र्चनि सां फसल पोखियूं था, पर मुनासिबु अघु नथो मिले। कुझु ॾींहं ताईं कणक जो अघु फ़ी मण 4500 खां 4000 रुपयनि ताईं हली रहियो हो, जंहिंसां कुझु उमेद पैदा थी हुई, पर हाणे साॻी कणक मार्केटुनि में सिर्फ़ु 3000 खां 3400 रुपयनि ताईं विकिरो थी रही आहे, जंहिंजे करे असुलु ख़र्च बि न निकिरी सघंदो। हुननि मुतालबो कयो त असांखे मुनासिबु अघु ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, सीनियर वाइस चेयरमैन मोहम्मद अली खुश्क, वाइस चेयरपर्सन उरूज, आज़ाद सिंधु जनरल सेक्रेटरी सूफ़ी हाजन, गुल फराज़ सिंधी ऐं ॿियनि चयो आहे त पंजाब में जलालपुर कैनाल समेत पाणी जे मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु जारी आहे, जेको अमल सिंधु नदी ते पंजाब जे दाइमी कब्ज़े वारी एजेंडा जो हिसो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते डेमनि कैनालनि जूं रिथाऊं बंदि कयूं वञनि, सिंधु दरिया खे वहणु ॾिनो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो,
सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जी माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन ऐं ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।